कराची का ख़बर शेयर कंदालो। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में अॼु कारोबारी ॾींहं दौरान नई तारीख़ रक़म कई वई आहे। 100 इंडेक्स पहिरियों भेरो 1,70,000 पॉइंटुनि जी हद पार करे वरिती। कारोबार दौरान इंडेक्स में 5,000 पॉइंट्स खां वधीक इज़ाफ़ो ॾिसण में आयो। मार्केट में एतमाद वधी वियो। इक़्तिसादी सूरतहाल बाबति बि सुठा इशारा मिलण शुरू थी विया आहिनि। मुआशी इस्तेहकाम ऐं आलमी मालियाती इदारनि जे हाकारी मोट सबबि सीड़पकारनि जो एतमाद बहाल थियो आहे। मक़ामी ऐं गैर मुल्की सीड़पकारी में इज़ाफ़े जो इम्कान आहे। कराची का ख़बर शेयर कयूं। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में अॼु कारोबारी ॾींहं दौरान नई तारीख़ रक़म 100 इंडेक्स पहिरियों भेरो 1,70,000 पॉइंट्स की हद पार करे वरिती। कारोबार दौरान इंडेक्स में 500 पॉइंटुनि का वधीक इज़ाफ़ो ॾिसण में आयो। मार्केट में एतमाद वधी वियो। इक़्तिसादी सूरतहाल बाबति बि सुठा इशारा मिलण शुरू थी विया आहिनि। मुआशी इस्तेहकाम ऐं आलमी मालियाती इदारनि जे हाकारी मोट सबबि सीड़पकारनि जो एतमाद बहाल थियो आहे। मक़ामी ऐं गैर मक़ामी सीड़पकारी में इज़ाफ़े जो इम्कान आहे।